इसके पीछे वर्दी है, दहशतगर्दी है, 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 इसके पीछे वर्दी है। कर्नल 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 ये सारे फौजी ये सारे फौजी ये सारे फौजी साले फौजी साले फौजी ये साले फौजी ये साले फौजी ये जो दहशतगर्दी है, ये जो दहशतगर्दी है, ये जो मारामारी है, ये जो दहशतगर्दी 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 है। नज़र आ उनमें बि दुश्मनन जी कखन की कोसी रखे विया केरी दुखी दुखी सा भरी पई आहे ज़बान रत सां भरी पई आहे ज़बान रत सां शहबाज़ ज़रदारी भरी पई आहे तूं आमिर नवाज़ वड़ाइच ते सिंध जा दुश्मन अटैक करे उनखे पंज राहुनि सां हटाइण जी जेका नापाक तव्हां ॾिठो त उबैदुल्ला सिंधी पंजाबी हुयो सिख हुयो जॾहिं हुन पंहिंजे नाले सां सिंधी गॾियो त अॼु बि तारीख़ आहे मिर्ज़ा कलीद बेग ईरान जो माण्हू हुयो जॾहिं हुन 435 सिंध में किताब लिखिया अॼु मिर्ज़ा कलीद बेग त्यारो हुनखे शम्सुल उलमा जो लक़ब मिलियल आहे आमिर नवाज़ वड़ाइच आहे त पंजाबी पर हुनजो किरदार हुनजो अमल हुनजो रोल जेको रहियो जहिड़े वारो वेड़ वारो जुरत वारो शुजात वारो बहादुरी वारो गैरत वारो मां हुनखे सलाम थो पेश करियां आमिर नवाज़ कल्ह जेको तुंहिंजे मथां हमिलो थियो ऐं इहो रत जा फुड़ा जेके सिंधू मातर भूमि जे मथां तव्हांजा किरिया तुंहिंजी तारीख़ जीअं अॼु 9 अप्रैल 2025 ते सेशन कोर्ट जाम छोरे जे साम्हूं सिज असांजे मथां नेज़े पांत बीठो आहे अॼु आमिर नवाज़ ईअं तूं तारीख़ जे सोननि अखर में ज़िंदा आहीं ज़िंदा रहंदे ही सॼो ड्रामो आहे का बीमारी कोन्हे ज़रदारी खे 5 अस्पताल जेका जहादीन अस्पताल अथसि इहा 5 अस्पताल आहे आसिम नेहरू को मैनेजर आहे जॾहिं बि थकबो आहे जॾहिं बि अयाशी करणु चाहींदो आहे हाणे त मोल आहे 23 मार्च ते तव्हां हिनखे ॾिठो ॻाल्हाए न पियो सघे गार्ड ऑफ ऑनर जॾहिं हुनखे ॾियनि पिया त हली न पियो सघे बेज़मीर आहे कमीण आहे 32 अरब रुपए जी हींअर तो भुटनि खां ज़मीन ख़रीद कई अमीर बख़्श पुटे खां ऐं आसपा जे नाले ते कई अथई केतिरा ॾींहं जीअरो हूंदे चाहे केतिरा ई कमालो आसिफ ज़रदारी हीरा मोती यादि रखना कफन में जेब नहीं होती तुंहिंजा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि सिंध कॾहिं बि तोखे इहा इजाज़त नथी रही सघे त इब्नुल वक़्त गद्दार तूं असांजे सिंधू दरिया खे